मुराद अली शाह चयो त पाकिस्तान जी ताक़त उन जी रंगारंगी ऐं अवाम जे इत्तेहाद में आहे। साओ ऐं अछो झंडो पाकिस्तान जे हर शहर जो झंडो आहे। वरी वज़ीर चयो त पाकिस्तान पंहिंजे भरपूर तनो ऐं अवाम जे इत्तेहाद जी बुनियाद ते क़ाइम थियो। असां क़ाइद आज़म जी जिदोजहद ऐं क़ुर्बानियुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयूं था। मुराद अली शाह चयो त सिंध असेंबली 1943 में क़याम पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर कई। सिंध क़ाइद आज़म जी जनम भूमि आहे। हुन त पाकिस्तान जे क़याम में सिंध किरदार अदा कयो। वरी वज़ीर चयो त पाकिस्तान अमन चाहे थो, पर अमन लाइ ताक़त ऐं तयारी ज़रूरी आहे। पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी नवां मुआशी ऐं हिकमत अमली जा मौक़ा पैदा करे रही आहे। मुराद अली शाह चयो त आर्ट्स काउंसिल पाकिस्तान जी सक़ाफ़ती सुञाणप खे दुनिया ताईं पहुचायो आहे। हुन त नौजवान पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदा। असांखे अहिड़ो पाकिस्तान ठाहिणो आहे जेको मज़बूत बि हुजे पर अमन बि हुजे। क़ाइद आज़म जे तसवुर जो पाकिस्तान तामीर करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त अल्लाह पाक सिंध ऐं असांजे मुसलह फ़ौजियुनि जी हिफ़ाज़त फरमाए। आख़िर में वॾे वज़ीर मुराद अली शाह आर्ट्स काउंसिल जे सदर सां गॾु केक काटियो ऐं पाकिस्तान जो झंडो खणो फड़कायो। कि लाहौर में पाकिस्तान रेजोल्यूशन से पहले सिंध की मुस्लिम लीग ने